परॾेही आफीस जी तर्जुमान मुमताज़ ज़ोहरा बलोच चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 11 नवंबर ते ॿीहर सऊदी अरब जो दौरो करे रहियो आहे। रियाद समिट में फ़लस्तीन मसइले ते गौर वीचार कयो वेंदो। मुमताज़ ज़ोहरा चयो त पाकिस्तान गज़ा ऐं लिबनान जी जंग मुताल लाइ इमदाद रवानी कई आहे। संदसि चवणु आहे त पाकिस्तान फ़लस्तीन मसइले जी ॿ रियासती हल जो हामी आहे। परॾेही आफीस तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरान ते हमले जी मज़म्मत कई आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। परॾेही आफीस जी तर्जुमान मुमताज़ ज़ोहरा बलोच चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 11 नवंबर ते ॿीहर सऊदी अरब जो दौरो करे रहियो आहे। रियाद समिट में फ़लस्तीन मसइले ते गौर वीचार कयो वेंदो। मुमताज़ ज़ोहरा चयो त पाकिस्तान गज़ा ऐं लिबनान जी जंग मुतासिरनि लाइ इमदाद रवानी कई आहे। संदसि चवणु हो त बलूचिस्तान व पाकिस्तान फ़लस्तीन मसइले जी ॿ रियासती हल जो हामी आहे। परॾेही आफीस जी तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर ते हमले जी मज़म्मत कई आहे। अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। परॾेही आफीस जी तर्जुमान मुमताज़ ज़ोहरा चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 11 नवंबर ते ॿीहर सऊदी अरब जो दौरो करे रहिया। रियाद समिट में फ़लस्तीन मसइले ते गौर वीचार कयो वेंदो। मुमताज़ ज़ोहरा चयो त पाकिस्तान गज़ा ऐं लिबनान जी जंग मुतासिरनि लाइ इमदाद रवानी कई आहे। संदसि चवणु आहे त पाकिस्तान फ़लस्तीन मसइले जी ॿ रियासती हल जो हामी आहे। परॾेही आफीस जी तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरान ते हमले जी मज़म्मत कई आहे। अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। परॾेही आफीस जी तर्जुमान मुमताज़ ज़ोहरा बलोच चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 11 नवंबर ते ॿीहर सऊदी अरब जो दौरो करे रहियो आहे।